अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय राजू किचन। अॼु असां माय राजू किचन में ठाहियूं था इफ्तार स्पेशल ड्रिंक जंहिंजो नालो आहे टेपियोका ड्रिंक यानी साबूदाणनि जो ड्रिंक। हीअ ड्रिंक ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु कप में बेसल सीड्स यानी तुलसी जा ॿिज विधा आहिनि 1 टेबल स्पून ऐं पाणी विझी पिसाए रखियो आहे तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ। हाणे असां हिकु ॿियो प्यालो खयो आहे जंहिंमें असां साओ जेली पाउडर विझूं था 200 ग्राम्स ऐं 1.5 कप गरम पाणी विधो आहे। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं रेफ्रिजरेट करे छॾींदासीं 30 मिनट्स जे लाइ। हाणे असां खयो आहे येलो जेली पाउडर यानी हेड्रो जेली पाउडर 200 ग्राम्स ऐं हिन जेली पाउडर में बि 1.5 कप जे क़रीब गरम पाणी विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं रेफ्रिजरेट करे छॾींदासीं। इन खां पोइ असां वटि आहे ॻाढ़ो जेली पाउडर 200 ग्राम्स ऐं हिन जेली पाउडर में बि 1.5 कप गरम पाणी विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं रेफ्रिजरेट करे छॾींदासीं। इन खां पोइ असां खई आहे हिकु अदद कढ़ाई ऐं कढ़ाई में खीर विझूं था तक़रीबन 1 लीटर ऐं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ खीर खे विचोली बाहि ते पचाईंदासीं ऐं चमचो हलाईंदा रहंदासीं। ऐं हाणे असां विझूं था खजूर 2 अदद ऐं खजूर खे असां ॿिज कढी नंढनि नंढनि टुकड़नि में कटे छॾियो आहे। हेवी क्रीम विझूं था 250 ml चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था कंडेंस्ड मिल्क 1/2 कप चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे खीर खे हल्की बाहि ते उबलण ॾींदासीं। ऐं खीर जॾहिं उबरी वेंदो त असां चुल्हो बंदि करे छॾियो आहे ऐं खीर खे थधि थियण लाइ रखी छॾियूं था। हाणे असां खया आहिनि ग्लास ऐं ग्लास में असां विझूं था 1 टेबल स्पून जे क़रीब बेसल सीड्स जेके असां पिसाए रखिया हुया। पोइ विझूं था साई जेली जा कुझु पीसिस ऐं हुनजे मथां विझूं था येलो जेली ऐं पोइ विझूं था ॻाढ़ी जेली जा पीसिस ऐं हाणे मथां विझूं था बॉइल थियल साबूदाणा 1 टेबल स्पून ऐं हाणे विझूं था 2 खां 3 टेबल स्पून खीर जेको असां पहिरियों खां ई उबारे रखियो हुयो। ऐं फ्रेंड्स असांजी मज़ेदार ऐं हेल्दी टेपियोका ड्रिंक बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी रमज़ान स्पेशल वीडियो में। जेसिताईं अल्लाह हाफ़िज़।